चाचा तव्हां हिते ख़ैर था केॾांहुं जी तयारी आहे? बाबा सिंधी सिंध तव्हांखे मुबारक हुजे। हाणे असां हिंदुनि जो हिते रहण मौत खे दावत ॾियण आहे। न चाचा अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां हिंदू आहियो त छा थी पियो, असांजा भाइर आहियो। पुट भाइरनि सां अहिड़ो सुलूक नाहे थींदो, मज़हब जे नाले ते अहिड़ो ज़ुल्म नाहे थींदो। असांजी धरती असां लाइ वेरी आहे, न नंगनि जी हिफ़ाज़त आहे न क़तल जी का फरियाद आहे। पोइ अहिड़े देश में रहण अजायो आहे जिते इबादत जे एवज़ चंद माण्हुनि जा मफ़ाद हलनि। चाचा तव्हांजो हिकु हिकु लफ़्ज़ सही आहे, पर तव्हांजो फ़ैसिलो ग़लति आहे। तव्हांजे वॾनि जा जज़्बात हिते, सॼनि जा अहसास हिते। पंहिंजी धरती खे छॾणु अक़लमंदी नाहे, ज़ुल्म खां भॼण का बहादुरी नाहे। पुट जान आहे त जहान आहे, पंहिंजे बचनि जी ज़िंदगी लाइ इहो फ़ैसिलो कयो आहे, न त सिंध सां असांजो बि दिलि जो रिश्तो आहे। पर चाचा जेकॾहिं हिते तव्हां मज़लूम आहियो, पोइ उते वरी कहिड़ा आका थी रहंदा? छा मतिलबु? मतिलबु साफ़ आहे त बुज़दल जी का ज़मीन नाहे हूंदी। असीं बुज़दिल न आहियूं, कारोबारी माण्हू आहियूं जेकी इज़त सां पंहिंजी रोज़ी कमाइण चाहियूं था। इन्हनि जहिड़नि फसादनि में असांजो छा वञे? चाचा हक़नि जी वेड़ खे पेशे जी कमज़ोरी न ॾेखारियो। पेशो ऐं किरदार ॿ अलॻि शयूं आहिनि। पेशे जे लिहाज़ खां त चे गवरा बि हिकु डॉक्टर हो, मुसोलिनी हिकु टीचर हो, उमर मुख़्तार ॿारनि खे क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदो हो, क़ाइदे आज़म हिकु वकील हो। पर जे किरदार जो जाइज़ो वठो त चे गवेरा खे पूरी दुनिया में इनकलाब जी अलामत सम्झो वञे थो। मुसोलिनी पंहिंजे नज़रिए हेठि पूरे इटली खे हलायो। उमर मुख़्तार जंगी हिकमत अमली में हिकु तारीख़ी मिसाल रखे थो। क़ाइदे आज़म मुल्क जो बानी आहे। ऐं अहिड़ा हज़ारे मिसाल मौजूदु आहिनि जिन्हनि पंहिंजे पेशे खे पंहिंजो गुज़र सम्झी पंहिंजी ज़िंदगी खे अलॻि किरदार ते आंदो। ॾिठो वञे त असीं तव्हां खां वधीक मज़लूम आहियूं, पर पोइ बि सदियुनि खां पंहिंजी सिंध ते मौजूदु आहियूं। दुनिया में सभ खां वधीक तारीख़ी हमला ॾिठासीं, पंहिंजी धरती ते धारिया ॾिठासीं। कॾहिं ज़ुल्म हेठि मुआसीं त कॾहिं बुख ते मुआसीं, पर कॾहिं बि पंहिंजी धरती खे छॾे ॿिए हंधि न वियासीं। तव्हां ते त सिर्फ़ु मज़हब जी आड़ में ज़ुल्म आहिनि, पर असांखे ॾिसो साम्हूं केतिरियूं मुश्किलातूं आहिनि। तव्हांजी न्याणी जो सिर्फ़ु मज़हब तब्दील थिए थो, पर असांजी न्याणी अॼु बि बेगुनाह कारी थिए थी। तव्हां ते त सिर्फ़ु तौहीन रिसालत जा केस लॻनि था, पर असांजे बेॾोही माण्हुनि सां भरियल जेलूं ऐं थाणा मिलनि था। पोइ छा असीं कारोबार छॾे विढ़ूं? कारोबार छॾे न विढ़ो, कारोबार करे विढ़ो। विढ़ो पंहिंजे हक़नि लाइ, विढ़ो इंसाफ़ लाइ, विढ़ो पंहिंजी धरती लाइ। तव्हां जूं न्याणियूं अगवा थियनि थियूं, मज़हब जी आड़ में ज़बरदस्ती शादियूं थियनि थियूं। जे निमृता कुमारी जो क़तल ख़ुदकुशी हो, पोइ रजनीश माली कहिड़ो धाड़ेल हो। तव्हांजी सुस्ती, तव्हांजी बुज़दिली, तव्हांजे बचनि जा खून लोढ़िया। तव्हांजा ज़मीर तव्हां खां हिसाब वठंदा। जे अॼु न उथिया त हमेशा सुतल ई हूंदा। पंहिंजे नसल लाइ विढ़ो, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ विढ़ो। सिंध में तव्हां हिंदू त सभिनि खां वधीक सुखिया आहियो। एजुकेशन एवरेज 95%, 80% बिज़नेसमैन आहियो। ज़मीनूं तव्हां जूं, कारोबार तव्हांजा, वकील तव्हांजा, डॉक्टर तव्हांजा। पूरी मईशत खे कंट्रोल करे बि मज़लूम आहियो। पोइ सोचण जी ॻाल्हि आहे किथे त ग़लति आहियो। हा पुट वाकई सचो आहीं। जे एतिरो ॿुधाए छॾियो अथई, पोइ इहो बि ॿुधाए छॾ न, असांखे छा करणु खपे जो सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। चाचा तव्हांजी बसि इहा ई ग़लती आहे जो तव्हां पेशे ऐं किरदार खे हिकु सम्झियो, दौलत खां सवाइ कुझु ॿियो न सोचियो। धरती तव्हांखे मालिकी जो रूप ॾिनो, पर तव्हां सिर्फ़ु इन्फरादियात ते हली पंहिंजी ज़िंदगी खे महदूद कयो। मालिक हुआ त मालिकी वारो हक़ अदा कयो हा, धरती जे हक़नि लाइ साबित क़दम रहो हा, त अॼु हालतुनि जो अक्स अहिड़ो भयानक न हुजे हा। पर पुट असीं अक़लियत में आहियूं, असांजो वस नथो हले। ग़लति सोच आहे तव्हांजी चाचा। सिंध जो हर क़ौम परस्त तव्हां सां गॾु आहे, रियासत जो कानून तव्हां सां गॾु आहे। असांजा उहे मज़हबी उलमा बि तव्हां सां गॾु आहिनि जेकी दीन इस्लाम खे सम्झनि था। पोइ बि चंद इंतहा पसंद तव्हां खां ज़ोर आहिनि, त पोइ अहिड़ो ज़ुल्म बि जाइज़ आहे। पुट पोइ आख़िर छा कयूं तव्हां ॿुधायो। चाचा वक़्त जी तक़ाज़ाउनि खे सम्झो, कम्युनिटी में अचो। हीउ दौर सिर्फ़ु अॻिते वधण जो नाहे, पर हक़ीक़त हीअ आहे त ॿियनि खे लताड़े मंज़िल ॾांहुं सफ़र करणो आहे। अकेला रहंदा त लताड़जी वेंदा। शुरूआत करण लाइ तव्हां पंहिंजो इतिहाद ठाहियो, जंहिंखे सिंध जे तमामु क़ौम परस्त पार्टियुनि में ज़िम करे छॾियो। तव्हांजो मंशूर पंहिंजा हक़ ऐं सिंध जी भलाई हुजे। जॾहिं बि सिंध जे हक़नि लाइ तहरीक हले या लॉन्ग मार्च थियनि, त हिंदू नौजवान बि गॾु हुजनि। पंहिंजे इतिहाद ज़रिए फंडिंग मुहिम हलायो ऐं उहो फंड थरपारकर में पंहिंजे अबोज मारूलनि जी भलाई लाइ ख़र्च कयो। तव्हांजे इतिहाद ऐं सिंध जी भलाई जी जदोजहद में हर सिंधी तव्हां सां गॾु हूंदो, छो त धरती लाइ तव्हांजो हिकु किरदार हूंदो। पोइ तव्हांजी न्याणी खे खणण वारो अॻु में 1000 दफ़ा सोचींदो, छो त तव्हां सिर्फ़ु हिंदू न पर सिंध जो हिकु किरदार हूंदा। पोइ बि जेकॾहिं तव्हां ते ज़ुल्म थींदो त सिंध जो हर शहर सरापा एहतजाज हूंदो। यादि रखो त जंहिं दौलत खे कमाइबो आहे, उन्ही दौलत जो कुझु हिसो पंहिंजी बका लाइ इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं इन उसूल जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई त उहा ई दौलत तव्हांजी दुश्मन थी पवंदी। भगत कंवर राम, मास्टर चंद्र जहिड़ा अनमोल किरदार यादि कयो।
धरती सां मोहबत आहे त इक़रार कयो। चाचा तव्हांजो फ़ैसिलो तव्हांजे नस्ल जी लताड़ आहे। तव्हांजो हितां वञणु सिर्फ़ हिजरत नाहे पर पंहिंजे मुस्तक़बिल खे सवाज निशान आहे। हितां लॾे हिंदुस्तान त वञो पिया पर जॾहिं उते ज़ुल्म थिया पोइ केॾांहुं वेंदा। हिकु थी मरण खां बहितर आहे हिकु थी पंहिंजे हालात सां मुक़ाबिलो कयो। अचो त गॾिजी उहा सिंध जोड़ियूं जिते मंदिर हुजे या मस्जिद, सिर्फ़ मोहबतूं ई ॻोल्हियूं। असां माज़ी मां सिखिया आहियूं, अमी हालात मां सिखो। धरती खे पंहिंजी माउ सम्झी पंहिंजो हक़ अदा कयो। मुंहिंजे दड़े में कहिड़ो मज़हब हो कंहिंखे बि ख़बर नाहे पर उते जी अदावत ऐं बनावत अॼु बि ज़िंदा आहे। आर्या कबीले में कहिड़ा मौलवी हुआ कंहिंखे बि ख़बर नाहे पर उन्हनि जी पोखी अॼु बि ज़राइफ़ जे रूप में करोड़े इंसाननि जा पेट पाले थी। यादि रखो त मज़हब खे इंसान हलाए थो पर किरदार इंसान खे सदियुनि जो सफ़र कराए थो। तारीख़ जो फ़लसफ़ो ही बयान करे थो त जेकॾहिं सदियुनि जो सफ़र तय करणो आहे त दौलत खे न पर पंहिंजे किरदार खे ॾिसणो आहे।